नाम है आपका? मरीन तेरे बाप का नाम क्या है? मुल्तासिर। क्या मसला हुआ है? इस आदमी ने क्या नाम है इज्जत लूटी है मेरे घर पे आके। किसने? जमन ने। जुमन? जुमन ने क्या नाम, मेरी सास घर पे नहीं थी तो मेरे घर पे आया तो मेरी आके इसने इज्जत लूटी। मैंने अपने मियाँ को बताया तो मियाँ ने फिर उसके साथ फड्डा किया। जुमन कौन है ये? हमारे ऊपर रहता है। कहाँ के रहने वाले? नाम का नहीं पता हमारे को। अभी तुम कहाँ के रहने वाले? मलक के अभी तो दादू मेरे। आपका क्या नाम है? मेरा आप नाम समरीन। आपका शोर का नाम क्या है? सजाद। कहाँ बैठी हो? ये दादू में। कौन से इलाके में? नाम नहीं पता। अच्छा, अच्छा क्या हुआ है? थाने पे आया हो? थाने में ये इसलिए आया हम उसको पे केस करवाने। किसके खिलाफ? उसके क्या नाम तुझे नहीं आता सही से। जुमन? हाँ जुमन के। मलक है? अच्छा, उसने आपको क्या किया? मेरे इज्जत लूटी, मेरे कपड़े वपड़े इसने फाड़े। अच्छा, हाँ अभी थाने में दरखास्त की हाँ जी दे दी। छा नालो तव्हांजो? मुझे जरीना छा मसलो थियो? अदा सा मां कानम घर मुझे में गिड़िया नशो करे मुझे नो सा कपड़ा वपड़ा फाड़िया दईस बोला जोरीअ जो अलाए छा जो मन करेस कपड़ा वपड़ा फाड़े पोइ मुंहिंजो पुटु आयो आहे पोइ उहो पंहिंजी माईअ जे पारां चिड़ियो तव्हां पाण कहिड़ो? सोलंगीअ सां। अच्छा, पोइ हा पोइ उहो घर में चए अथई छो तूं मुंहिंजी माईअ सां मुंहिंजी गार गंद पहिरियों हू पियो गारियूं ॾिए पोइ मुंहिंजे पुट ॾिनियूं आहिनि गारियूं। अच्छा, पोइ हुननि किलो सां घुराई आहे मुंहिंजे पुट खे बदिरायो अथनि। उहो केरु आहे छोकिरी खे हथ विधा? उहो मलक आहे। छा नालो? जुमन तव्हांजी छा थिए? नो आहे। पुटु छा कंदो? पुटु मुंहिंजो मज़दूरी कंदो आहे वीचारो। किथे वेठा आहियो? असां सोनारो पाड़ो। हींअर कंहिं तव्हां सां बदतमीज़ी कई आहे? छा थियो? जुमन मलक। उहो छा कयो आहे? उन मां न मां पाड़े में निकिरी आहियां कपिड़ा सिलाई लाइ ॼण मुंहिंजी नुंहुं में हथ पिया विझे मुंहिंजी नुंहुं जा सॼा कपिड़ा वपड़ा फाटल आहिनि। तव्हां लेडीस भली घुरायो ॾेखारियोसि त ॾिस कपिड़ा वपड़ा फाटल अथसि सॼा। एनसी कराई आहे? हा हींअर कराई छा आहे। थी चए? पुलिस चए थी ॾिसूं था हुनखे ॿधूं था। न उनखे ॿधंदा पोइ मां फ़ैसिलो कराईंदमि। ईअं मुंहिंजो फ़ैसिलो थींदो ई न पहिरियों मुंहिंजे पुट खे खणी आया आहिनि जॾहिं हू बि ॿधबो पोइ मां फ़ैसिलो कंदमि। ईअं फ़ैसिलो मां थींदो ई न। पुलिस मोबाइल काए वञण जे लाइ को तेल या पैसा वैसा घुरिया वरिता? न कुझु बि न। भली मां पाण खे धक आणी पहिरियों हिननि ते केस कराईंदमि पोइ मां